अरे मोवाली रोशू इतने वेठो ही छा? बस भाऊ अकन परेशान लगो वेठो हाँ। ॾींहों ॾींहुं लॻंदी थी वञे नशे ते पाबंदी। सोचां पियो त असां मवालियुनि जो छा थींदो। वो तो ठीक आ, पर गोठ जी भी सार संभाल हई थो यार को नशे में पूरो लगो पियो ही। वरी ॻोठ में छा थियो आ? यो पंहिंजो वरियाम ना है गोठ वारो वरियाम। वरियाम छा थियो आ वरियाम खे? अरे बाबा वरियाम जी घरवारी गुज़ारे वई आ, उन जी दुआ घुरी आयो ही। यार चवीं सच तो, पर मूंखे त दुआ घुरण ईंदी ई कोन्हे। उते छा चइबो आहे दुआ घुरण महिल? अरे बाबा उनी रजब जी मां गुज़ारे वई, उन जी मां दुआ घुरी आयसि। उते सिर्फ इहो चवणो आहे त रजब तुंहिंजी मां असांजी मां आहे, तुंहिंजी मां रियाज़ जी मां आहे, तुंहिंजी मां नादिर जी मां आहे, तुंहिंजी मां सम्झ त सॼे ॻोठ जी मां आहे। सम्झी न? वञो ई वञी वरियाम जी दुआ घुरी अची आहे। ठीकु आहे न? हा हा ठीकु आहे मां कन वञा थो। अदा वरियाम कोशिश तो ॾाढी कई, पर भाॼई बची पए, पर जेका रब जी रज़ा। चाचा वरियाम तूं परेशान न थी, असां तुंहिंजे ॻोठ जा बचा आहियूं। कंहिं शइ जी बि ज़रूरत पवई हुकुम कजां। हा बाबा तव्हां असांजे ॻोठ जा बचा आहियो, तव्हां असांखां परे हुजा। जेको बि कमकार थींदो त तव्हांखे ई चइबो बाबा। ये ज़िंदगी में लहज़ा गज़ा थींदा आहिनि, तूं परेशान न थी। अला मालिक अला मालिक। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं दुआ करो। चाचा वरियाम जेका रब जी रज़ा, इंसान वेचारो छा थो करे सघे। भला तव्हांजी घरवारी खे छा थियो? मवाली कुझु बि कोन हो बाबा, वेचारी बीमार हुई, घणी कोशिश करे अस्पताल बि खणाए वियोसांसि, पर पोइ अलाह जो सॾु थियो त उन में वेचारी हली पई। अलाह ख़ैर कंदो। सच तो चई चाचा वरियाम, तुंहिंजी ज़ाल ॾाढी भली हुई। तुंहिंजी ज़ाल त सम्झ त रजब जी ज़ाल हुई, तुंहिंजी ज़ाल त सम्झ त रियाज़ जी ज़ाल हुई, तुंहिंजी ज़ाल त सम्झ त मुंहिंजी ज़ाल हुई, तुंहिंजी ज़ाल त सम्झ त सॼे ॻोठ जी ज़ाल हुई। अरे ॼट मवाली चवी छा तो, दिमाग़ त ख़ुशि कोन थियो अथई। अरे छोरा वठोसि। अरे